ज़हर ज़िंदगी ड्रामे जी दोस्तों नेक्स्ट एपिसोड जेका अचण वारी किस्ता आहे अॼु तव्हांखे कहाणी ॿुधाईंदासीं त छा उन में हाणे हाकिम खान जेको रईस गफ़ार खान जे अॻियां हार मञंदो ऐं फ़ैसिले जी ॻाल्हि कंदो ऐं फ़ैसिलो वाक़ई कंदो ऐं जेको आहे नेक्स्ट एपिसोड में ओठो छो कमाल खान खे छॾे हलियो वियो छाजे करे ओठे खे कहिड़ी ॻाल्हि न वणी इहो बि तव्हांखे ॿुधाईंदासीं। हाणे केरु कमज़ोर थींदो ऐं केरु वरी नेक्स्ट एपिसोड में वॾो ॾाढो थींदो सॼी कहाणी तव्हांखे इन एपिसोड ॿुधाईंदासीं त रॿनि छा मीरा ताईं पुॼी वेंदो उनखे ॻोल्हे वठंदो इहो बि तव्हांखे ॿुधाईंदासीं। हिन नंढड़ी वीडियो खे पूरो ॾिसो ऐं आराम सां ॾिसो जीअं तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अची वञे ऐं थी सघे त शाहिद खोसो वीलोग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करे ऐं बेल आइकन खे ऑल ते कयो। अगरि फेसबुक पेज ते ॾिसी रहिया फॉलो लाइक शेयर ज़रूरु कंदा इन वीडियो खे। तव्हांखे ॿुधाईंदा आहियूं दोस्तों पोइ किस्त में ॿुधायो की तव्हांखे त असां रईस गफ़ार खान वेंदो ॻाल्हियुनि जे लाइ हाकिम खान वटि हाकिम खान ॾाढा ट्रेलर कंदो जेका ओठ खे ॻाल्हि न वणंदी ईअं ई थियो ऐं कमज़ोर थियो थोरो घणो हाकिम खान ऐं रईस गफ़ार खान पंहिंजा ताक़त जा जोहर ॾेखारे मोटी आयो हुतां। हाणे हाकिम खान जीअं मोटी वेंदो कमाल खान ऐं ओठे खे चवंदो त तूं ठाह कर ऐं ठाह जूं ॻाल्हियूं कयो तव्हां ऐं इहा ॻाल्हि ओठे खे कान वणंदी ओठो छॾे कमाल खान खे उतां हलियो वेंदो ऐं ओठे खे इहा ॻाल्हि वणे कान थी त ठाह थी वञे ॿिनि भाइरनि जे विच में ॻोठ जे विच में ऐं इहा कोशिशि कंदो हाकिम खान लेकिन हाकिम खान इहा बि ॻाल्हि कंदो अगरि तव्हां नथा चओ त पोइ मां ठाह न कंदुमि बहरहाल सुठी ॻाल्हि आहे तव्हां ठाह करे छॾियो। बाक़ी रॿनि ॿ टे किस्तनि ते तव्हां ॾिसंदो त रुलंदो रहंदो ऐं मीरा खे ॻोल्हींदो रहंदो इन चकर में हूंदो। बाक़ी पीरू वारनि खे फुरण जे लाइ इहे जेका ॿिया नवां माण्हू ज़ाहिर थिया आहिनि इहे पीरू वारनि खे जेका भुरे व्याजी जा पैसा हुया फुरे सफ़ा सुञो ढींग कंदा। वीडियो पुॼाणी ते असांखे ॾींदा इजाज़त ख़ुदा हाफ़िज़।